नाज़रीन हेडलाइन सां वठियूं ब्रेकिंग न्यूज़ अहवान सां शेयर कयूं पिया। हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो ऐलान कयो आहे। नाणे वारी वज़ारत पारां नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। पेट्रोल, हाई स्पीड डीज़ल ऐं गासलेट जे अघनि में ₹1.5 फ़ी लीटर लाथ कई वई आहे। लाइट डीज़ल जी क़ीमत में ₹1 घटिताई कई वई आहे। ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोल जी नई क़ीमत ₹118.30, हाई स्पीड डीज़ल जो नओं अघु ₹115.03 मुक़ररु कयो वियो आहे। लाइट डीज़ल की कीमत ₹84.77 ऐं गासलेट की कीमत ₹86.80 फ़ी लीटर मुक़ररु कई वई आहे। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो ऐलान करे छॾियो आहे। नाणे वारी वज़ारत पारां अहिड़ो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। पेट्रोल, हाई स्पीड डीज़ल ऐं गासलेट जे अघनि में ₹1.5 फ़ी लीटर लाथ कई वई आहे, जॾहिं त लाइट डीज़ल जी क़ीमत में ₹1 घटिताई कई वई आहे। ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोल जी नई क़ीमत ₹118.30, हाई स्पीड डीज़ल जो नओं अघु ₹115.03 मुक़ररु कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। कुर्बान, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, वफ़ाक़ी हुकूमत ने 1 सितंबर वारे खां तेल कीमत में घटिताई कई है। वफ़ाक़ी हुकूमत जे सिफारिश ते नाणे वारी वफ़ाक़ी वज़ीर वज़ारत तेल कीमत में कमी जो नोटिफिकेशन जारी किया है। जंहिं मुताबिक़ पेट्रोल, हाई स्पीड डीज़ल ऐं गासलेट जे फ़ी लीटर कीमत में ₹1.5 कमी कई वई है। जॾहिं तक जेको लाइट डीज़ल है उनजे फ़ी लीटर कीमत में ₹1 कमी कई वई है। सुभाणे 1 सितंबर खां तेल जूं नयूं क़ीमतूं पेट्रोल फ़ी लीटर ₹118.30, हाई स्पीड डीज़ल ₹115.03 ऐं गासलेट ₹86.80 फ़ी लीटर मुक़ररु हूंदो। ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो चवणु आहे तेल क़ीमतूं दुनिया में उनमें वधि घटाई थिए पई, पर हुकूमत जी कोशिशि आहे त आवाम खे रिलीफ फ़राहम करे ऐं इन सिलसिले में तेल जूं क़ीमतूं घटायूं। ठीकु आहे, वॾी महिरबानी कुर्बान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।